नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में सिंध हुकूमत पारां छंछर ऐं आचर जे ॾींहुं मुकमल लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ खिप्रो शहर जी शाही बाज़ार समेत खिप्रो जे मुख़्तलिफ़ पहाड़नि में खिप्रो पुलिस मुकमल कारोबारी मर्कज़ बंदि करण बावजूदि खिप्रो जा शहरी ऐं वापारियुनि लॉकडाउन ते अमल करण बजाय लॉकडाउन जी भंजकड़ी कंदे पंहिंजे दुकाननि ॿाहिरि घुमंदे फिरंदा नज़र अचनि पिया। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुमताज़ बोज़दार। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां लॉकडाउन वारी पॉलिसी में तब्दीली कंदे छंछर ऐं आचर जे ॾींहुं मुकमल लॉकडाउन जो ऐलान कयो वियो आहे। उन सिलसिले में खिप्रो पुलिस रेंजर्स जी मदद सां मुकमल शहर खे बंदि करायो वियो आहे। उन बावजूदि बि काफ़ी शहरी जेके आहिनि आसिरे में दुकाननि जे अॻियां वेठल आहिनि, रश करे वेठल आहिनि त जीअं उनखे मौक़ो मिले को ग्राहक अचे दुकान खोले ॾियूं। उन हवाले सां असीं शहर में अव्हांखे ॾेखारींदासीं जेके शहर जा मंज़र ऐं दुकाननि जे अॻियां जेके दुकानदार वेठल आहिनि उन्हनि जा बि व्यूज़ ॿुधाइण जी कोशिशि कंदासीं। शहर में घुमो पिया को ख़ासि मसलो है? न को ज़रूरी सामान अचे तो केरु अचे तो न त बंदि कयो वेठा आहियूं। कुझु कोन्हे को मिले का शइ कोन्हे। अचे तो उनखे सामान ॾियो त न असां वटि आई कोन, असां पाण वठण आया मिले कोन्हे पियो। घर में रहणु खपे। घर में बेशक हूंदा आहियूं पर काई ज़रूरी न गोॾे वटि न अचे तो उन ते असां बिल्कुलु अमल करे रहिया आहियूं। हुकूमत सां असांजो तावन रहियो आहे। शाही बाज़ार में ईअं आयासीं मेडिकल ते कमनि जे लाइ ऐं ॿारनि खे ॾेखारण पर इहो बंदि पियो आहे। उन करे वरी वापसि पिया वञूं। हा अवां ॿुधाईंदो लॉकडाउन के बावजूद शहर में घुमो पिया फिरो पिया छो? बस धंधे बस मजदूरी कई थी ठणे थी सुनिए करे कोरोना डप कोन थो लॻे मूंखे। कोरोना आख़िर लॻे थो पर माण्हू कुझु खाधे पेट ई करे न। लाण छा करूं? घर में कोन थो वेंदे। घर में वेण कोन थी छा करूं? बुख था मरूं। घर वारा चवनि था वञो धंधे ते करियो। लॉकडाउन आहे। लॉकडाउन असांजे घर में घर वारा बर्दाश्त कोन था करे केॾे वञूं हाणे असां सुबुह जो हू लत हा छा करूं हाणे हिते लत ॾेई हू कढनि था हिते लत ॾेई ही कढनि था चई पासे खां फासी आहियूं। नाज़रीन हिन सां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। घर वारा हिन खे घर में कोन था वेण ॾियनि, शाही बाज़ार पुलिस वारा कोन था वेण ॾियनि। हिन जो मसइलो असां सीएम सिंध ते छॾियूं था। ठीकु आहे साईं, असांखे कारोबार खुलाए वञे हाणे केॾा वञूं असां साईं। 2 महीने खां असां बेरोज़गार वेठा आहियूं। असां हिते दुकान असांजी बंदि कराए छॾी 2 महीने खां। असां दुकानूं हींअर माना बंदि थी आहिनि। रेजकी जूं ऐं जनरल मेडिकल स्टोर इन्हनि जो त माना हिन में हुकुम कोन आहे न त खुलणा हुआ न। हीअ छो बंदि कराया आहिनि हिते? मेडिकल स्टोर ऐं रेजकी दुकानूं। सही दुकान तो बंद पड़ी है, काम धंधा है नहीं। अब बंदा जाए कहाँ? कब तक घर पे बैठा रहे? बीमारी तो लाजमी आएगी, मरना तो एक दिन है, मगर मौत उसको आएगी जो 5 साल का बच्चा, जो 65 साल का। अब हम जवान बंदों को मौत आएगी तो फिर घर का खर्च कौन चलाएगा? हर चीज़ को भी देखना पड़ता है। ये तो हुकूमत को सोचा या तो इन दुकानदारों को पैसे दे तो बिल्कुल ही बंद रहे, सालों साल बंद रहे, मसला नहीं है, कोई बोलने वाला नहीं है हुकूमत को। और सिंध हुकूमत ने दिया है क्या? अभी आप लोग भी तो घूम रहे हो, आपको भी तो कोरोना हो सकता है ना। आपने भी ग्लव्स नहीं पहने हुए, मास्क नहीं पहना हुआ, आपका भी तो हक बनता है ना। जब आप ऐसे घूम रहे हो, आपको कोरोना नहीं, आपकी वजह से हमको कोरोना हो जाएगा। अभी आप भी तो इंटरव्यू ले रहे हो ना हमारा, तो इसलिए भाई पहले लोगों की सेफ्टी ज़रूरी है। लॉकडाउन में अमल क्यों नहीं करते भाईजान, थोड़ा सा बताओ। सिंध हुकूमत लॉकडाउन कयो आहे, घरनि में माण्हू रहनि। चक्कर लॻाए छा कयो? तमाशो ॾिसण छा आहे, तमाशो ॾिसण छा आहे, तमाशो ॾिसण छा आहे। महिरबानी घूम रहे क्या कोई मसला है, कोई मजबूरी है ज़्यादा से? महिरबानी। हुकूमत लॉकडाउन कराए उन बावजूद दुकान जे अॻियां बिठा आहियो छो? छो कोन था करियो? ॾिसो पिया शहरनि जा जेके तव्हां हाल अहिवाल ॾिसो पिया, हीअ मुकमल लॉकडाउन आहे। हुकूमत पुलिस बंदि कराए वई आहे। उन बावजूद बि हीअ दुकाननि जे अॻियां वेठा आहिनि, ग्राहकनि जो आसरो पिया कनि ऐं कुझु चवंदासीं तमाशो ॾिसण आया आहियूं। लॉकडाउन आहे, हुकूमत दुकान बंदि कराए पोइ बि दुकाननि जे अॻियां वेठा आहियो, को आसरो आहे ग्राहक जो अचनि जो? न असीं त स्टोर ते गोरियूं वठण आया आहियूं। बाक़ी शहर सॼो बंदि लॻो पियो। तव्हां ॾिसो गोरियूं बि वरितियूं? न सॼो शहर तव्हां ॾिसो त बंदि लॻो पियो। बाक़ी असां कम सां पंहिंजे दुकाननि जे अॻियां छॾियल वेठा तव्हां साम्हूं ॾिसो सॼा सभु बीठा आहिनि। असीं दुकानदार न पंहिंजी ॻाल्हि करियो। असांजो दुकान साईं बंदि आहे, तव्हां भले चेक करे सघो था। कहिड़ो दुकान जे वेठो? हीअ दुकान बर्तन जो साईं, मुंहिंजो कपिड़े जो दुकान आहे ऐं दुकान जे आया ई कोन। लॉकडाउन कराया इसलिए हम बैठे हुए हैं कि हम बेरोजगार किधर जाएं? हम हर कोई बेरोजगार है, किधर जाएं? दुकानदार 2 महीनों का दुकानदार बंद पड़ी है। बोला है कि 2 दिन बंद करो मुकम्मल, फिर 4 दिन खोलो। हाँ, फिर भी आप इधर बैठे हुए हैं। हम लोग बैठे हुए तो हम दुकान 100 के दुकानदार भी परेशान हो गए, किधर जाएं? हर कोई घर में नहीं बैठने देते।
घर में क्या करेंगे बैठ के, नींद तो नहीं आ रही है, घर पे बैठ के क्या करेंगे, लाइट भी चली जाती है, क्या करें। छा करूं दुकानूं बंदि आहिनि, माण्हू बेज़ार थिया आहिनि। छा करूं, माण्हू दुकानदारनि घटि में घटि 12-12 हज़ार रुपया तो ॾियणु खपे। गरीब जी कणक लही पई आहे, सभु रिहाइश मज़े सां घुमनि पिया, फिरनि पिया, ऐश करनि पिया। दुकानदार बेज़ार पिया आहिनि, छा करे, घर में राशन आहे कोन्हे, दुकानूं बंदि पई आहे, जेके आहिनि सभु फुटी वियो। हाणे 12-12 हज़ार रुपया दुकानदारनि खे ॾियणु खपे। लॉकडाउन ॾियण त माण्हू सिधो लॉकडाउन कराइनि न, बाक़ी हर को दुकाननि जे ॿाहिरि बीठो आहे त हिन जो मक़सदु आहे त ग्राहक हर कंहिंखे प्यारो आहे या न। पुलिस आला इंतज़ामिया खां इहो ई घुराए लॉकडाउन फुल हुजे, बाक़ी पुलिस अचे थी 10 मिंट खां वापसि हली वञे थी। लॉकडाउन कराए त महिरबानी करे फुल कराए वञे। कराइनि अवां पोइ बि हिते घर वञण जे बजाए हिते दुकान जे अॻियां वेठा आहियो आसे पासे जा। साईं हाणे केॾांहुं वञूं असां, घर अचनि कोन था ॾियनि। घर बि अचणु कोन था ॾियनि, छा कयूं हाणे, घर बि अचणु कोन था ॾियनि, छा कयूं हाणे, दुकानूं बंदि करे वेठा आहिनि हितां। लॉकडाउन ते अमल लाहे करणो या हुकूमत ग़लति आहे जेको लाहे? हुकूमत ग़लति आहे साईं, 100% हिते त वायरस कोन आहे न असांजे पासे, हिते पोइ बि लॉकडाउन एतिरो छितो लॻो पिया। अॼु तक 1.5-2 महीना थी विया आहिनि लॉकडाउन खे, न को असांखे का शइ ॾियनि बि कोन था, रुगो दुकानूं बंदि कयो, दुकानूं बंदि कयो, हर शइ त खुली पई आहे। घर जो सामान फुटियो हिन जे करे वठणु वियासीं पे, पोइ हिन जे करे घर में बंदि पिया आहिनि, पोइ सामान किथां वठंदो? सभु दुकान बंदि हुआ, हाणे गोरियूं हाणे डॉक्टर लिखी ॾिनो त उन हिसाब वियासीं पे वठणु। लॉकडाउन में भी ॿाहिरि वेठा आहियो, घुमो पिया, फिरो पिया, छाजे करे? थोरो ॿुधायो सही। पोइ बि अवाम जेको अमल कोन पियो करे, छो अवां पाण ॿाहिरि बीठा आहियो? असीं वांदा हेॾे केॾां वञूं, बेरोज़गार आहे। लॉकडाउन में माण्हू वीचारा बुख भरदा, कारोबार बंदि आहे, का शइ कोन्हे। शइ असांजे कोन्हे, पर कारोबारी माण्हू जेके आहिनि न वीचारा ग़रीब जेके सफ़ोदपश माण्हू आहिनि, उहे वीचारा कंहिंखे था ॾियनि, कंहिंखां कोन, पोइ पिंदा त कोन न, पोइ बुख मरंदा, उनजो कारोबार सॼो बंदि आहे। केरु असीं फुल गवर्नमेंट खां टाउन में अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, कंहिं क़िस्म जो असीं हीअ त घटियुनि में साईं। हाणे छा असां पाण हुनखे चवंदा आहियूं पर रश न करियो, हुकूमत जे चए त दुकान सभु शटर बंदि, हड़ताल आहे। इहे जेको आहे पूरो लॉकडाउन लॻो पियो आहे, कोई अहिड़ी ॻाल्हि 1.5 महीनो थियो आहे। बसि घर में छा रहे करूं, ग़रीब माण्हू बेरोज़गार वेठा आहियूं, पोइ केॾां वञूं। थोरो ॿुधायो त हुकूमत लॉकडाउन जो घरनि में वियो, अवां हिते रोडनि ते मोटरसाइकिल चकर पिया ॾियो, छा लॻो? सर असां सामान खपे थो, इन जे करे त दुकान बंदि आहिनि, स्टोर खुलिया पिया आहिनि, डॉक्टर खुलिया पिया आहिनि, फारवनि जा गाॾा खुलिया पिया आहिनि, त इन जे करे असां फारवा वठणु आया आहियूं। ईअं हवा खुली पिया करूं, छा घर में वेही करूं था न, तॾहिं सुबुह खां हींअर उथी हींअर आहियो घर खां। हुकूमत चए थी घरनि में रहो, ॿाहिरि न निकिरो। ॻाल्हि सही आहे हुकूमत जी, पोइ बि इंसान बेज़ार थी पोइ बि थोरो घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे। असांजो मुआशिरो, असांजो नियत इरादा नज़रिया कुल मोल आहिनि, इंतिहाई मोल आहिनि। जैसे ज़िंदह दिलि इंसान न पैदा थींदो त ज़िंदह दिलि मुआशिरो कोन थींदो। किरोड़े वायरस ईंदा ऐं मरंदा, कुझु कोन थींदो, कुझु कोन। नाज़रीन, अवां ॾिठो शाही बाज़ार खिपरो समेत खिपरो शहर जे मुख़्तलिफ़ पहाड़नि में अवां दुकाननि जे अॻियां वेठल दुकानदारनि जा व्यूज़ ॿुधा, जेके माण्हू लॉकडाउन ते अमल न पिया कनि शहरनि में घुमण, उन्हनि जा बि व्यूज़ ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त हुकूमत पारां असांजी का बि इमदाद न थी आहे, ऐं बेरोज़गारी जे करे असां जेके आहिनि मजबूरनि हिते ॿाहिरि वेठल आहियूं। को ग्राहक अचे थो हुनखे ॾियूं था, ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त घरनि में असांखे सुख कोन थो अचे, लॉकडाउन जो मुदो वधी वियो आहे। ऐं किन जो इहो बि चवणु आहे त घरनि में असांखे मायूं कोन थियूं वेहण ॾियनि, ऐं ॿाहिरि पुलिस वारा वेहण नथा ॾियनि। उन हवाले सां अवां इहे ॻाल्हियूं ॿुधियूं। मुमताज़ बोज़दार खे, कैमरामैन हरीश के बि सां इजाज़त ॾींदा, ख़ुदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।